शहदादपुर में क़ौमी अवामी तहरीक पारा सिंध दुश्मन मुआहिदे ख़िलाफ़ लतीफ़ पार्क खां थींदो प्रेस क्लब शहदादपुर अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी सिंध दुश्मन मंसूबा नामंज़ूर जा नारा हणी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। ख़बर मूजिबि शहदादपुर में क़ौमी अवामी तहरीक जे ॾिनल मरकज़ी सॾ ते सॼी सिंध जी शहदादपुर में पिणु क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां लतीफ़ पार्क खां थींदो प्रेस क्लब शहदादपुर अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी सिंध दुश्मन मुआहिदे ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक डिवीज़न नवाब शाह जे सदर ख़ादिम हुसैन कटोहर, क़ौमी अवामी तहरीक ज़िले सांघर जे सदर डॉक्टर आतम भील, सिंधी हारी तहरीक ज़िले सांघर जे सदर हुजूर बख्श डाहिरी, अली हसन खैर शाही, मुमताज़ रिंद, रहम अली रिंद, अहमद खान खोसो ऐं ॿियनि चयो त नवाज़ लीग पीपल्स पार्टी ऐं MQM में थियल सिंध दुश्मन इतिहाद असांखे कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध ख़िलाफ़ साज़िशूं करण लाइ मुहादो करे सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जा मंसूबा जोड़िया विया आहिनि। PP ऐं MQM मुआहिदो सिंध जी वहदत ख़िलाफ़ आहे, जंहिंखे सिंध जा माण्हू रद्द कनि था। सिंध नह मेरी अख खणी निहारींदड़नि जूं अखियूं कढी छॾींदासीं। रैली में क़ौमी अवामी तहरीक जा अॻवान नारो भील, गुलशेर अहमद बागराणी, मुनव्वर, मीर मुर्तज़ा ऐं ॿिया पिणु शरीक हुआ।